बिटशा मां ख़बर ॾींदा हलूं त ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन ऐं सोशल जस्टिस बिटशा पारां योम तकबीर जे सिलसिले में तंबूरा चौक खां दरगाह भिटाई जी चाढ़ी ताईं हिकु रैली कढी वई। रैली जी अॻवानी ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन पाकिस्तान जे चेयरमैन राणा गुलाम नबी राजपूत, डॉक्टर अयाज चंड, ज़ाहिर राजपूत ऐं ॿियनि कई। योम तकबीर रैली में शरीक ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन जे उहिदेदारनि मेंबरनि समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे शहरनि वॾे अंग में शिरकत कंदे हथनि में प्ले कार्ड, पाकिस्तानी झंडा ऐं पाक फौज जे सरबराहनि जूं तस्वीरूं खणी पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फौज ज़िंदाबाद, नाराए तकबीर, अल्लाहु अकबर, पाकिस्तान ज़िंदाबाद जा ज़ोरदार नारा हंया। रैली खे मथियन अॻवाननि ख़िताब कंदे चयो त एटमी धमाकनि खे 27 साल मुकमिल थियण ते योम तकबीर रैली कढी वई। योम तकबीर ॾींहुं मल्हाइण जो मक़सद पाक फौज जे मुल्क ऐं अवाम जी कयल ख़िदमतुनि खे खेनि सलाम पेश कयूं था। भारतीय जारियत ते पाकिस्तान जी फौज सबर ऐं तहमुल जो मुज़ाहिरो करे दुनिया खे पैगाम ॾिनो त पाकिस्तानी पुरअमन क़ौम आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।